नाज़रीन, कराची के इलाके सोराब ॻोठ में हंगामनि में गिरफ़्तार 25 ॼणा अफ़गानिस्तान जा शहरी निकिता। पुलिस रिपोर्ट आला इख़्तियारनि हवाले करे छॾी। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श ख़ासि कैली। जी नबी बख्श, गिरफ़्तार जवाबदारनि बाबति पुलिस कहिड़ी रिपोर्ट ॾिनी आहे? जी बिल्कुल, हैदराबाद में बिलाल काका क़त्ल वाक़े खां पोइ कराची जेका सोराब ॻोठ समेत जेके ॿिनि इलाइक़नि में गैरक़ानूनी तरसल जेके अफ़गानी शहरियुनि पारां विगुड़ कया विया हुआ। सोराब ॻोठ हंगामनि जूं जेके वीडियोज़ आहिनि उहे बि अफ़गानिस्तान में माणी वयूं हुयूं ऐं सोराब ॻोठ वाक़े जूं वीडियोज़ जेके हुयूं उहे पिणु भारत में बि अपलोड कयूं वयूं हुयूं। उन हवाले सां पुलिस अहिड़ी रिपोर्ट जेका आहे उहा आला इख़्तियारनि हवाले करे छॾी आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त सोराब ॻोठ में जलाओ घेराव ऐं फुरलड पुलिस मथां फायरिंग में मुलवस जेके आहिनि 25 जवाबदार जेके आहिनि उहे अफ़गान शहरी आहिनि। रिपोर्ट में उहो बि ॼाणायो वियो आहे त अफ़गान जेके शहरी आहिनि उहे मुल्क दुश्मन सरगर्मी में मुलवस आहिनि, जिनमें सोराब ॻोठ में बाहि तशदुद फ़सादनि जूं जेके वीडियोज़ आहिनि उहे पहिरीं जेके आहिनि उहे उन्हनि अफ़गानिस्तान मोकिलियूं हुयूं ऐं उन खां पोइ जेके आहिनि भारत में सोशल मीडिया ते पिणु वायरल करायूं वयूं। पुलिस अहिड़ी सिफ़ारिश कई आहे त अफ़गान शहरियुनि खे कैंप में बंदि करे खेनि वतन वापसि मोकिलियो वञे ऐं उहो मामिलो जेको आहे उहो अफ़गानिस्तान जे सुफ़ारतखाने आॾो बि उथारणु घुरिजे। जी नबी बख्श ख़ासि कैली, अवां जी महिरबानी।